समाजी तंज़ीम पहल पाकिस्तान पारां कराची में इंसानी हक़नि बाबति सेमिनार कोठायो वियो। सेमिनार खे रवादारी तरीक़े जे सरबराह शम्स सलामत, HRCP जे असद भट्ट, अली पल, मंगला शर्मा, पुनल सारियो ऐं ॿियनि ख़िताब कयो। हुन मौक़े ते मुक़ररनि चयो त पाकिस्तान में इंसानी हक़नि ते ॻाल्हाइण ॾोह आहे। हुकुमराननि खां कारकर्दगीअ बाबति सवाल कजनि था त मुल्क गदार सॼो वञे थो। हुननि चयो त इंसानी हक़नि ते ॻाल्हाईंदड़ खे खंबे गुम कयो पियो वञे। ॿुधायो वञे जबरी गुमशुदगीअ वारो सिलसिलो नेठि कॾहिं ख़तमु थींदो। हुन मौक़े ते सेमिनार में शिरकत कंदड़ समाजी अॻवाननि अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान में जो बुनियादी इंसानी हकूक़ या बुनियादी आज़ादियाँ हैं, जिसमें इजहार राय की आज़ादी है, पुरअमन इज्तिमा की आज़ादी है, तंजीम साजी की आज़ादी है, ये आज़ादियाँ ख़ास तौर पर कदगन का शिकार है। मगर आज खुसूसी तौर पर मैं ये बताना चाहता हूँ कि वो तमाम लोग जो इंसानी हकूक़ को के दिफा में जदोजहद कर रहे हैं, जिनको हम ह्यूमन राइट्स डिफेंडर कहते हैं, उनकी ज़िंदगियों को ख़तरात जो है वो पाकिस्तान में दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं। मजहबी इंतहापसंदी बढ़ती जा रही है। अब हमारे सामने एक नई सूरत हाल जो है बड़ी अजीब सी पैदा हो गई है कि हस्बे इख्तलाफ हस्बे इक़्तिदार जो है वो भी एक ही उसकी है, और उन्होंने जो लोग इस मुल्क के अपने आप को अंदाता कहते हैं, उन्होंने हस्बे इख्तलाफ भी लीडरशिप जो है वो भी मजहबी जमातों के इंतहापसंद जमातों के हाथ में दे दी है। इंसानी हक़नि जी सूरत हाल जेका आहे जनरली पाकिस्तान में ठीक ना है। उन में असां ह्यूमन राइट्स डिफेंडर्स जेके इंसानी हक़नि ते कमु करींदा उन्हनि जी हिकिड़ी वॾी ज़िम्मेदारी आहे त उहे रियासत सां गॾिजनि, रियासत खे असिस्ट कनि त ह्यूमन राइट्स डिफेंडर्स जेके इंसानी हक़नि ते कमु कंदड़ माण्हू आहिनि उहे उन्हनि जा हक़ महफ़ूज़ थी सघनि। मुल्क में नेशनली इंटरनेशनली जेके हालात आहिनि उन्हनि में कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके बाक़ाइदा ह्यूमन राइट्स ते ॻाल्हाईंदा आहिनि, त उन्हनि खे चैलेंजिस बि आहिनि, त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां टैकल करणु, त उन लाइ हीअ कॉन्फ्रेंस सॾाई वई आहे। हिन में चैलेंजिस ते ॻाल्हि थी आहे ऐं इन क़िस्म जी कॉन्फ्रेंसिस ज़रूरी आहे। हिते रुगो सिंध जे अंदरि जेको आहे सो 2 दर्जन माण्हू जेके इनसे डिसअपियर करे मारिया विया। बलूचिस्तान में, KPK में, पंजाब में, ॿियनि हंधनि ते हज़ारनि जे तादाद में माण्हू डिसअपियर आहिनि। त असीं सम्झूं था त इन सूरत हाल में नथो चई सघिजे त का हिते इंसानी हक़नि जी सूरत हाल बहितर आहे। कॉन्फ्रेंस में आयल मुक़ररनि जो चवणु आहे त पाकिस्तान में इंसानी हक़नि जी सूरत हाल ॾींहं ब ॾींहं ख़राब थींदी रहे थी। पाकिस्तान में इंसानी हक़नि जी हासिलात लाइ असां सभिनी खे गॾिजी तहरीक हलाइणी पवंदी। कैमरामैन जावेद जॉन सां गॾु असद मुमताज़, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।